मौलवी शेहज़ाद जमील जा बयान ॿुधण जे लाइ मौलवी शेहज़ाद जमील जो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा। पैसे जो तकबर नंढी ॻाल्हि आहे, नेकी जो तकबर ख़ौफ़नाक आहे, उन जो ख़ौफ़नाक अज़ाब आहे। नेकी जो तकबर वॾी बुरी शइ आहे। पैसे जे तकबर खां नेकी जो तकबर वॾी ख़ौफ़नाक शइ आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे सभ खां पहिरियां जहन्नम में केरु ईंदो? मुशरिक न, ज़ानी भी न, चोर भी न, डाकू भी न, ज़ानी भी न, चोर भी न, माउ पीउ जो नाफ़रमान भी न, नमाज़ छॾण वारो भी न, आलिम मौलाना साहब। छो सॼी ज़िंदगी कंहिंजे लाइ कयो? तुंहिंजे लाइ। अल्लाह तुंहिंजो चुप कर, बकवास थो करी। सॼी ज़िंदगी तो पंहिंजो पाण खे शाहूकार करण जे लाइ कयो। सॼी ज़िंदगी तूं इन जे लाइ कयो त माण्हू मूंखे मौलाना सम्झनि, माण्हू मूंखे हाफ़िज़ सम्झनि। सॼी ज़िंदगी तूं इन जे लाइ कयो। इन्नमल अअमालु बिन्नियात। अमलनि जो दारो मदार नियत हूंदी आहे। तुंहिंजी नियत खोटी हुई। उन खां पोइ शहीद जंहिंजे खून जो क़तरो ज़मीन ते किरण खां पहिरियां जन्नत हुन ते वाजिब थी थिए। नियत जो खोटो हुयो। जेकॾहिं असांजी नियत सही न हूंदी त असांजा बाक़ी अमल बि क़बूल ई न आहिनि। जेकॾहिं असांजी नियत साफ़ आहे त असांजा अमल बि क़बूल थींदा। केतिरो बि मौलाना हुजे उहो बि सभ खां पहिरियां जहन्नम में वेंदो। सॼा मौलाना, सॼा आलिम न, उहो आलिम जंहिंजे दिलि में नियत मन बुरी हुजे, दीन जे ख़ातिर माण्हू मां खाए, दीन जे ख़ातिर माण्हू मां फुड़े, इहो सभ खां पहिरियां जहन्नम में दाख़िल थींदो। सभ खां पहिरियां मुशरिक न, ज़ानी भी न, चोर भी न, डाकू भी न, कोई न। सभ खां पहिरियां आलिम जंहिंजी दिलि में नियत खोट हुई, दिलि में खोट हुयसि, नियत सही कोन हुयसि, सभ खां पहिरियां जहन्नम में इहो आलिम।